जी नाज़रीन, बे पासे अवां खे अपडेट कंदासीं त झंपीर वेझो कोयले जी खाण में 5 पोरेत दबजी विया आहिनि, जॾहिं त 2 पोरेतनि जा लाश बि कढिया विया आहिनि। बिल्कुलु नाज़रीन, रेस्क्यू जो अमल बि जारी आहे। अवां खे झंपीर मां अपडेट कयूं पिया, जिते कोयले जी खाण ड्रही पई आहे, जंहिंजे नतीजे में केतिरा ई पोरियत ॿुधाए पिया वञनि अञा ताईं कोयले जे अंदरि आहिनि ऐं कुझु पोरियतनि खे कढियो वियो आहे ऐं 2 लाश बि हथ कया विया आहिनि ऐं उते रेस्क्यू जो अमल बि हिन वक़्तु जारी आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया, कोयले जी खाण जे दबजी वञण सबबि 5 पोरेत अंदरि दबजी विया आहिनि, जॾहिं त 2 जा लाश कढिया विया आहिनि। इन जा अपडेट मालूम कंदासीं। असां सां वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब रोही। जी महबूब, हिन वक़्तु रेस्क्यू जो अमल जारी आहे, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, थोड़ी देर अॻु में अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे, जंहिंमें झंपीर जे वेझो मीटिंग रेलवे स्टेशन जे कोहिस्तानी इलाइक़े में कोयलो कढण वारी खाण में पोरियत जेके दबजी विया आहिनि, उहे बुनियादी तौर ते जेके खाणियूं हुजनि थियूं उहे इंतिहाई हेठि ऊनियूं हुजनि थियूं ऐं उन में अंदरि कमु कंदे पोरियत कमु करे रहिया हुआ त कोयले जी जेका खाण आहे उहा ढही पई, जंहिंजे नतीजे में पोरियत उन में दबजी विया। उन्हनि मां हिन वक़्त ताईं जेके मक़ामी माण्हू रेस्क्यू ऑपरेशन में हिसो वरितो, उन खां पोइ छटे मां ऐं झिरक मां जेके पुलिस ऐं रेस्क्यू जूं टीमूं उते पहुतियूं आहिनि। हिन वक़्त ताईं 2 लाशनि खे कढियो वियो आहे, 2 पोरियत, जिन में हिकु महबूब अली पठाण ऐं ॿियो गुल वाहिद नाले सां उन्हनि जी सुञाणप कई वई आहे। ॿिन्ही जो तालुक फोतियुनि जो सवात वारे इलाइक़े सां KPK जे सवात वारे इलाइक़े सां ॿुधायो वञे थो, जिन जा लाश हिन वक़्तु झिरक जे अस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि। उन सां गॾोगॾु 2 ॿिया जेके पोरियत आहिनि, जेके बेहोशी जी हालत में कढिया विया आहिनि, उन्हनि खे बि झिरक अस्पताल पहुचायो वियो आहे, पर छाकाणि जो उन्हनि जी हालत इंतिहाई गणती जोगी आहे, उन्हनि खे जेका आहे एम्बुलेंस जे ज़रिए हैदराबाद शिफ्ट कयो पियो वञे त जीअं उन्हनि जी ज़िंदगी बचाइण लाइ उन्हनि खे फर्स्ट एड ॾेई सघे। इलाइक़े में हिन वक़्त ताईं जेके इमदादी कार्रवाई आहिनि उहे जारी आहिनि, पर ख़दशो आहे त वधीक जेके पोरियत उते थी सघनि था, छाकाणि जो जेके पोरियत आहिनि उहे सुबुह जो सवेर 4 वॻे फजुर महिल दाख़िल थी वेंदा आहिनि कोयले जे खाणनि में ऐं 11 वॻे ताईं कमु कंदा आहिनि। त थोरी देर अॻु में ही तस्दीक थी आहे, हिन मां कुझु जेके इलाइक़े वासियुनि खे इहो ख़दशो आहे त हीउ वाक़ियो कुझु कलाक अॻु में पेश आयो आहे। देर सां इलाइक़े वासियुनि खे ख़बर पई आहे, जेकॾहिं वधीक पोरियत उन में हुजण जो ख़दशो आहे, इलाइक़े वासियुनि खां पुछा ॻाछा कई पई वञे। अंदरि जेको आहे खोटाई वारो अमल जारी आहे त जीअं तस्दीक करे सघिजे त केतिरा पोरियत ॿाहिरि हुआ, केतिरा अंदरि हुआ, पर ॿुधायो वञे त दर्जन खनि पोरियत इन कोयले जे खाण में कमु कंदड़ आहिनि, पर अंदरि जेके आहिनि 5 खां 6 पोरियत जेके मौजूदु हुआ, जॾहिं जेको कोयले जी खाण जॾहिं धमाके सां ढही पई ऐं पोरियत उन में दबजी विया। हिन वक़्त ताईं 2 पोरियतनि जा लाश कढिया विया आहिनि ऐं 2 खे बेहोशी जी हालत में कढियो वियो आहे। वधीक जेका ॻोल्हा कई पई वञे त वधीक इहो ख़दशो मौजूदु आहे त वधीक जेके पोरियत उते थी सघनि था। मदरियात खाते पारां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते लाइसेंस ॾिना वञनि था गैर मक़ामी माण्हुनि खे, पर अफ़सोसनाक सूरत इहा आहे त पोरियत जेके अचनि था उते कमु कनि था, उन्हनि खे न ठेकेदारनि जे पारां न वरी मदनियात खाते पारां जेके तय थियल मुआइदे तहत उन्हनि खे हिफ़ाज़ती जैक्स, हिफ़ाज़ती सहूलियतूं या वरी एम्बुलेंस रेस्क्यू जूं टीमूं उते मुयसरु नथियूं हुजनि, जंहिं करे इहो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो ऐं झिरक ऐं ठटे खां देर सां रेस्क्यू जो अमलो पहुचणु ऐं बर वक़्तु उते रेस्क्यू जूं टीमूं न हुजण जे करे 2 इंसानी जानियूं पोरियतनि जूं ज़ाया थी चुकियूं आहिनि ऐं 2 खे इंतिहाई बेहोशी जी हालत में कढी हैदराबाद मुंतक़िल कयो पियो वञे। जी अच्छा महबूब, ॿुधाइजो त हिन वक़्तु रेस्क्यू जो अमल कीअं पियो नज़र अचे ऐं केतिरा जेके लाश आहिनि टोटल हिन वक़्त ताईं कढिया विया आहिनि ऐं जेके पोरियत बेहोशी जी हालत में कढिया विया उन्हनि जी हालत कीअं पई ॿुधाए वञे ऐं रेस्क्यू जे अमल बाबति बि अपडेट कजो। जी, कोहिस्तान जो इंतिहाई पोइते पियल इलाइक़ो आहे, ॾूराई इलाइक़ो आहे, जंहिं करे रेस्क्यू जो अमल जेको इंतिज़ामी सतह ते थियणु खपे उहो न थी। जी महबूब, नाज़रीन राब्तो कटिजी वियो आहे, कोशिशि कंदासीं राब्तो करण जी। झंपीर मां अवां खे अपडेट कयूं पिया, झंपीर वेझो 6 पोरियत कोयले जी खाण अंदरि दॿिजी ज़ख़्मी थिया, जिन मां 2 पोरियतनि जा लाश कढिया विया आहिनि ऐं 2 खे बेहोशी वारी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ॿुधायो पियो वञे अञा केतिरा ई पोरियत आहिनि जेके कोयले जी खाण अंदरि दॿियल आहिनि ऐं हिन वक़्तु रेस्क्यू जो अमल बि जारी आहे। पासे अवां खे रोड हादसे बाबति